नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। हिन वक़्तु असीं तव्हांखे कंडियारो खां ख़बर ॾींदा हलूं त कंडियारो भरिसां ॻोठ साहब ख़ान गोपांग जे रवासी प्यार जो परणो कंदड़ नौजवान असाब गोपांग पंहिंजे घरवारी शबाना गोपांग सां गॾु कंडियारो में साफ़े अॻियां एहतजाज कंदे दाहियो आहे त हिन हिकु ॾींहुं अॻु नौशरो फिरोजी अदालत में पसंदि जो परणो कयो, जंहिं बाद संदसि ज़िंदगी ख़तरे में पइजी वई। नारी शबाना दाहींदे ॿुधायो त पसंदि जे परणे बाद मुंहिंजा माइट मछरजी पिया आहिनि, मूंखे मुंहिंजे मुड़ुस खे क़तल करण जूं धमकियूं ॾेई रहिया आहिनि ऐं मुंहिंजे मुड़ुस खे कूड़नि केसनि में फासण जूं कोशिशूं करे रहिया आहिनि, जंहिं सबबु हू सख़्तु परेशान। हद जे भाङो डेरो पुलिस असांखे तहफ़ुज़ ॾियण बदिरां असांखे परेशान करे रही। हिननि वसवारनि खां मुतालबो कयो त खेनि तहफ़ुज़ फराहम कयो वञे। गुलाम मुस्तफ़ा जी धी जी शादी मां पंहिंजे शौक़ मां कई आहे, शीशन कोर्ट मां होशियारे मां, जे मुंहिंजे सावरनि खे कुझु बि थियो त हुनजा ज़िमेदार मुंहिंजा माइट आहे जी सिंध खे मुंहिंजी अपील आहे मुंहिंजी मदद कनि। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो अवामी न्यूज़ फेसबुक पेज, यूट्यूब पेज ऐं अवामी न्यूज़ वेब।